जावेद पूरे खानदान खां भलो साईं मां कोन खणाईंदस। भलो साईं खानदान जो को हिकु फर्द खणंदो, उहो ई ॿियनि जी सचाई जी साख ॾींदो। हाणे फ़ैसिलो तो ते आहे त तूं टिनी मां कंहिंखे तो भलो साईं खणाई, रूंडे खे, गुलशेर खे या दिलशेर खे? बाबा साईं पोइ कसम जी ॻाल्हि आहे त मां कसम गुलशेर खां वठंदुसि। रूंडा अॼु तव्हां वञो, सुभाणे गुलशेर सां गॾु तव्हां हिते पहुचिजो। माफ़ कजो रईस चाकर ख़ान, थी सघे थो मुंहिंजो सच तव्हांखे कड़ो लॻे। हाणे इहे तव्हांजा दलील ऐं तव्हां जूं ॻाल्हियूं मूंखे मुतमइन नथियूं करे सघनि। मुंहिंजो शक हाणे तव्हां तरफ़ वधी रहियो आहे। जाबर अजायो बहस पिया करियूं, इन छिकताण में पाण अलाए किथे वञी पुॼंदासीं। सोट चाकर अचे पोइ अधु कलाक त छा बाबा, तूं कलाकनि जा कलाक कचहरी कजी, असांजी त को बि एतिराज़ न हूंदई। हितां ना उमेद वञा पियो। रेस दिलावर खान अॼोके ॾींहं खे यादि रखिजे। जाबर तुंहिंजो त हर ॾींहुं असांखे यादि आहे। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।